बिछा हाला में पीपी वर्कर ग्रुप की तरफा फ़लस्तीन की हिमायत में तारिक रोड खां जावेद अली शेख, रेहान मगर, ज़ाहिद चांद ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब ते पहुती, जिते रैली में शरीक कारकुननि इसराइल के ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त इसराइल इंसानियत जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि। बेगुनाही हथे ख़ाली फ़लस्तीनी मुसलमाननि खे एटमी हथियारनि सां मारे पियो वञे। हुननि चयो त फ़लस्तीनी मुसलमाननि जे क़त्ल आम ते पाकिस्तानी हुकूमत तोड़े आलमी इदारा बि मुकमल तौर ते ख़ामोश आहिनि। हीअ फ़लस्तीन जी न पर इस्लाम जी बका जी जंग आहे। अगरि असां ख़ामोश रहियासीं त उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहुं केर बि मुसलमान सॾाइण वारो न हूंदो। हुननि मुतालबो कयो त आलमी इदारा पंहिंजो किरदारु अदा करे फ़लस्तीन ऐं इसराइल विच में जारी जंग खे फौरी तौर रोकियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।